अस्सलाम वालेकुम दोस्तों। छा ईद जो चंड नज़र अची वियो आहे। छा ईद जुमे या छंछर ते मल्हाई वेंदी? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मेरी चमली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बेल से न करंदो काफ़ी असां हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सऊदी अरब में चंड ॻोल्हण जी वॾी कोशिश जारी आहे। बहरहाल चंड ॾिसण में अञा ताईं नाहे आयो। बहरहाल सऊदी अरब जा जेके 3 रोज़ा उहे कंप्लीट थी चुका आहिनि ऐं सऊदी अरब में जेको ईद आहे उहो जुमे जे ॾींहुं अदा कयो वेंदो। बहरहाल पाकिस्तान में जेको ईद थींदी उहा छंछर ते अदा कई वेंदी, छो जो पाकिस्तान में भी अञा चंड नज़र नाहे आयो। बहरहाल सऊदी अरब में भी चंड नाहे नज़र आयो। बहरहाल सऊदी अरब जे जेके रोज़ा इहे 3 रोज़ा कंप्लीट थी चुका आहिनि। मतलब त सऊदी अरब में जुमे जे ॾींहुं ईद सफ़र मल्हाई वेंदी। तो तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे एडवांस में ईद मुबारक। तो पाकिस्तान में चंड ॻोल्हण जी कोशिश जारी आहे। बहरहाल उहो पाकिस्तान में चंड नज़र नाहे आयो। इंशाअल्लाह ईद सफ़र जेको आहे उहा छंछर जे ॾींहुं मल्हाई वेंदी ऐं पंहिंजा जेके पाकिस्तान जा रोज़ा आहिनि उहे 3 रोज़ा भी कंप्लीट थी वेंदा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। 3 रोज़ा कंप्लीट करण सां दिल खे सुकून मिलंदो आहे। पाकिस्तान जा 3 रोज़ा इंशाअल्लाह कंप्लीट थी वेंदा ऐं पंहिंजो जेको ईद सफ़र आहे उहो छंछर जे ॾींहुं मल्हायो वेंदो। तक़रीबन 7:30 खां वठी 8:30 ताईं मल्हायो वेंदो। ऐं दोस्तों ही अवाम जे लाइ मैसेज वीडियो आहे। तो ही वीडियो जेको आहे अवाम ताईं लाज़मी पहुचाईंदा, छो जो ईद सफ़र जेको आहे पंहिंजो छंछर ते कयो वेंदो ऐं सऊदी अरबिया जो या दुबई जो ईद जेको आहे उहो जुमे जे ॾींहुं कयो वेंदो। मतलब त सुभाणे कयो वेंदो ऐं पंहिंजो जेको आहे 21 मार्च में कयो वेंदो। जेको सऊदी अरब जो ईद आहे उहो 20 मार्च ते ऐं पंहिंजो जेको आहे उहो 21 मार्च ते कयो वेंदो। छो जो पंहिंजा रोज़ा छंछर ते ईद थींदी ऐं जुमे ते पंहिंजा रोज़ा कंप्लीट थी वेंदा 3 रोज़ा। दोस्तों ही हिकु अवाम जे लाइ मैसेज आहे। हिन वीडियो खे शेयर लाज़मी कजा ऐं उन माण्हुनि ताईं लाज़मी पहुचाईंदा, छो जो ही भलारे ख़ातिर वीडियो आहे ऐं ही वीडियो शेयर करण सां अवां जूं नेकियूं वधंदियूं ऐं तव्हांजे दिल खे सुकून मिलंदो। ही वीडियो रज़ा ख़ुशी जे ख़ातिर ही वीडियो शेयर कयो ऐं उन माण्हुनि ताईं लाज़मी पहुचाए जेको ईद जे इंतज़ार में आहिनि। इंशाअल्लाह ईद सफ़र छंछर ते कई वेंदी। एडवांस ईद मुबारक। दोस्तों उम्मीद है कहानी ईंदी आहे कि पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।